मोरो मां खे ख़बर ॾींदा हलूं सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो प्रेस क्लब अॻियां कोराई बिरादरीअ जो बांदी पुलिस जी ज़्यादतुनि ऐं औरतुनि खे खंभे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो इंसाफ़ जी अपील। एहतजाज कंदड़नि जी अॻुवाणी मुस्मात शबीरा वाजिद कोराई, असगर कोराई, शरफुद्दीन तारिक कोराई ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन जो चवणु हो त असां कोराई बिरादरीअ सां SSP नवाब शाह तनवीर तुनियो नाइंसाफ़ी ज़ुल्म करे रहियो आहे ऐं बिना जवाज़ो घरनि ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस इस्तेमाल करे घरनि मां 2 औरतूं खंभे खणी वियो आहे ऐं 16 सालनि जी मज़दूरी कंदड़ नौजवान खे पिणु खणी वियो आहे जेको असां सां ज़ुल्म आहे। हुन वसवारनि खां मुतालबो कयो त बेगुनाह गिरफ़्तारियूं बंदि करे खंभे गुम कयल औरतूं आज़ादु करायूं वञनि ऐं जेकी क़तलनि में मुलविस आहिनि उन्हनि खे कानून मूजिबि गिरफ़्तार करे भली सज़ा ॾिनी वञे। जेकॾहिं असां सां इंसाफ़ न कयो वियो त असां क़ौमी शहरा बंदि कंदासीं।